नाज़रीन, सांगड़ वेझो ॻोठ हाशिम मुनड़ में अखियुनि जे नूर खां महरूम नौजवान संदसि भेण ॾुखी ज़िंदगी गारण ते मजबूर आहिनि। हुननि बस वारनि खां वाहुर जी अपील कई आहे। तफ़सील एडी कुंभर जी इन रिपोर्ट में। ज़िंदगी कॾहिं कॾहिं अहिड़ा रंग ॾेखारींदी आहे जो ॾिसण वारा हैरान रहिजी वेंदा आहिनि। सांगड़ खां 30 किलोमीटर परे ॻोठ हाशिम मुनड़ जो 80 साला बुज़ुर्ग जेको हिन उमिरि में पंहिंजे बचियल सचियल रत सां महिनत करे पंहिंजे 2 नाबीन औलाद जो पेट पारे थो। 80 सालनि जो पीरसन महमूद उनड़ ॿनी मां गुॾ कढण, पाणी वराइण, भाण छटण समेत ॿियो पोरियो कंदो आहे ऐं संदसि पीरसन घरवारी पिणु हथ जो पोरियो करे थी, जंहिंसां हिन जे घर जो चुल्ह ॿरे थो। पोरियत महमूद उनड़ जो जवान पुटु अज़ीम उनड़ आलिम फाज़िल क़ुरान जो हाफ़िज़ आहे। घटि उजरत ते ॿार पढ़ाए पंहिंजे पीरसन जो सहारो बणियल हो, मगर 2 महीननि खां खेसि अखियुनि में शदीद तकलीफ़ हुअण करे सॼो ॾींहुं पंहिंजी बेवसी ऐं लाचारी ते रोंदो। जो वालिद साहब सफ़ा ज़ईफ़ आहे, असांजी सॼी ज़िंदगी मज़ूरी में गुज़री वई। मुंहिंजी भेण बि मूं वांगुरु ई माज़ूर आहे, कमज़ोर आहे। ऐं मदरसनि में पढ़ाईंदो हुउसि। मूं डॉक्टरनि ॾे बि जेको आहे सो वॾी कोशिशि करे 2-3 के मेयूं हुयूं, ॿकरियूं हुयूं, उहे खपाए करे डॉक्टरनि ते मूं पैसा ख़र्च करे छॾिया, पर मुंहिंजूं अॼु ताईं अखियूं न थी सघियूं। बहरहाल मुंहिंजो सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त जंहिंखां जेतिरी थी सघे मुंहिंजी हेल्प कई वञे। आऊं हींअर मदरसनि खां बि महरूम थी चुको आहियां। मुंहिंजी तालीम जेको आहे सो इंग्लिश जे हिसाब सां MA आहे, बाक़ी मदरसनि जे हिसाब सां मां आलिम बि आहियां, हाफ़िज़ बि आहियां। हिन वक़्तु मां मदरसनि मां फ़ारिग़ आहियां सर। असां वटि हिकिड़ो टाइम हूंदो आहे त 2 टाइम असांजी चुल्ह कोन ॿरंदी आहे। असांजो तमामु वक़्तु ॾाढो ॾुखियो गुज़री रहियो आहे। ही ग़रीब कुटुंब अजो न हुअण करे निटण उस में घर अॻियां पोखियल वण जी छां में वेही वक़्तु गुज़ारनि था। बरसातनि में खेनि वॾी तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। गांव नाबीन आहे, छोकिरी बि नाबीन आहे। ऐं मड़ो थी विया, मूं हलणु कोन्हे, मज़ूरी थो करियां ऐं मूं वेहणु उचणु कोन्हे। 2-2 मींहूं खपाए छॾियूंसि। हाणे असां मज़ूरी कई आहे, चुल्ह ॿरे थी, केली कान थी ॿरे। ई गुज़ारे में आहियूं। आहियूं मिसकीन, उन लाइ जेकी असांखां थी सघे असां सां मदद करियो। बाबा घणेई कुझु आहे, पर पोइ अलाह साईं जे जोड़िया त पोइ झोली पाए झलियमि, बसि निपाए एतिरा थिया आहिनि। ॿिन्ही खे हिकु सारिक हूंदी आहे। नंढड़ीअ खे हिनखे ॿिन्ही वधी वई आहे। हाणे माना हिन जो इलाजु तमामु हले थो। अखियुनि में जहाँ थी वॾियूं वॾियूं सारियूं अखियूं थी पोइ माना पाणी रत अखियुनि मां उचे थो, माना जीअं फाटी पियूं। हाणे उहो इलाजु हिन जे अखियुनि जो तमामु सूर, दिमाग़ में अजरी आहे, तमामु घणी तकलीफ़ हूंदी आहे। ॾुखियल ख़ानदान जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। जो चवणु आहे त मौजूदा हुकूमत वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान, वज़ीर आला सिंध ऐं सरहदी वारनि खां हिननि मुतालबो कंदे घुर कई आहे त असीं ॾुखियल ख़ानदान वक़्त जे हालतनि ऐं ईंदड़ बरसातनि दौरान जेको आहे तमामु घणियूं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियूं था। असांखे हुकूमत खां मुतालबो आहे त असांखे अझो ॾिनो वञे त जीअं बरसातनि में झोलनि ऐं झकनि में जेके तकलीफ़ूं असांखे ॾिसणियूं पवंदियूं उन्हनि मां असांखे निजात मिले। ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV, सांगड़।